कराची यूनिवर्सिटी में धमाके दौरान शहीद थियल वैन ड्राइवर ख़ालिद नवाज़ की लाश की DNA ज़रिए सुञाणप थी वई। लाश असिस्टेंट कमिश्नर की निगरानी में छीपा सर्दखानी का संदसि घर मुंतकिल किया वियो है। कराची यूनिवर्सिटी में वैन धमाके दौरान शहीद थियल वैन ड्राइवर ख़ालिद नवाज़ की लाश की DNA टेस्ट ज़रिए सुञाणप थी वई। लाश असिस्टेंट कमिश्नर की निगरानी में छीपा सर्दखानी का संदसि घर मुंतकिल किया वियो है। हबीब जमाली का नजा तफसील मालूम क्यों था। हबीब अधिक आगाह कजो। कराची यूनिवर्सिटी में जो धमाको थियो उनमें ड्राइवर है ख़ालिद नवाज़ वो मारिजी वियो हो ऐं उनकी लाश जेका सुञाणप है उहा DNA ज़रिए कई वई है। सुञाणप बैदि लाश छीपा सर्दखाने में असिस्टेंट कमिश्नर अस्मा बतूल की निगरानी में फकीरा कोट जो है मुंतकिल किया वियो। गुलशन मामार में है इतने ख़ालिद नवाज़ जो घर है उते जो है मुंतकिल किया वियो। उनखां पोइ जो है ख़ालिद नवाज़ की जेका जनाज़े नमाज़ है वह पिण कुछ देर खां पोइ अदा कई वेंदी। इलाइक़े वासी जेके आहिनि उहे पिण वॾे अंग में शिफ्ट कंदा। जी हबीब, इन खां अॻु आगाह कयो त CTD गुज़िरियल राति गुलिस्तान जौहर में हिक फ्लैट ते छापो हयो ऐं ख़ुदकुश बमबार जे वालिद जे घर ते छापो बि हयो वियो आहे गुलशन महमार में। इन्हनि छापनि दौरान का गिरफ़्तारी भी अमल में आई आहे? जी बिल्कुल ही मुख़्तलिफ़ छापा जेके आहिनि उहे हया विया हुआ। एक छापो जो है जी मूं मूंखे ॿुधायो त गुलिस्तान जौहर में एक फ्लैट से हयो वियो ऐं उन फ्लैट के जो है सील किया वियो, जंहिंजे लाइ इहो ॿुधायो वियो त ख़ातून बमबार जेका औरत बमबार है उहा हिते 3 सालनि खां मसवाड़ ते रहंदी हुई। CTD ज़रिए अहम जेकी दस्तावेज़ आहिनि उहे बि जेकी आहिनि उहे हथ करे वरिता। उनखां पोइ जेको ॿियो छापो आहे उहो बंगले ते हयो वियो। बंगलो जो है वो सील किया वियो है। स्कीम 33 है उनमें ही बंगलो है रिहायशी सोसाइटी में वाक़ है। बंगले में लैपटॉप ऐं ॿिया जेकी दस्तावेज़ आहिनि उहे कब्ज़े में वरिता हुआ। CTD ज़रिए तरफ़ां इहो ॼाणायो वियो आहे त घर जेको आहे सरकारी नंबर प्लेट जी जेका गाॾी आहे उनजी जेका है चिरफुर थींदी रहंदी हुई। उहा गाॾी बि हिते ईंदी रहंदी हुई ऐं हिन घर में जेको आहे ख़ुदकश औरत बमबार जी भेण है अस्मा उनकी शादी थी हुई। ख़ुदकश बमबार जा 7 भेण ऐं भाइर आहिनि। CTD ज़रिए तरफ़ां इहो ॿुधायो वियो त ही जेको बंगलो आहे ही औरत ख़ुदकश बमबार जे वालिद जो है बंगले के सील किया वियो ऐं उते जेके आहिनि अहलकार मुक़रर कया विया। गुलिस्तान जौहर में जेको आहे फ्लैट जे लाइ ॿुधायो वियो त ख़ुदकश जेका बमबार आहे उहा मसवाड़ ते रहंदी। उहा फ्लैट जेका है उहा पिण सील की वई आहे। फ्लैट जे कानून लागू कंदड़ इदारनि खे मुख़्तलिफ़ जेकी ज़रिया आहिनि उन्हनि तरफ़ां 2 जेकी मौक़िफ़ आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। चए पियो वञे त ही मसवाड़ ते रहंदी इन फ्लैट में। ॿिया ज़रिया चवनि था त ही फ्लैट ख़ुदकश बमबार जेका है उनजे भाउ जो हुयो। जी ऐं इन ॿिन्ही छापनि में का भी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई? जी बिल्कुल फ्लैट ऐं बंगले ते जॾहिं छापो हयो वियो त CTD ज़रिए जो चवण आहे त बंगलो ऐं फ्लैट जेके आहिनि ॿई ख़ाली हुआ ऐं उते को बि घरबाती या को बि माण्हू जेको आहे उहो मौजूदु न हो, मुलाज़िम वग़ैरह मौजूदु न हुआ। उन करे का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। कार जेकी 2 कारूं जिन लाइ कल ज़रिए तरफ़ां ॿुधायो वियो त वाक़े वारे ॾींहं ते जेको आहे यूनिवर्सिटी जे गेट ते चिरपुर कंदे नज़र आयूं। मशकूक कारूं हुयूं। उन्हनि कारुनि मां हिकु कार ड्राइवर खे हिरासत में वरितो वियो। उनखे बि जेको आहे क्लियर करार ॾिनो वियो आहे ऐं उनखे CTD ज़रिए तरफ़ां जेको आहे ॿुधायो वियो त वञण जी इजाज़त जेका आहे उहा ॾिनी वई। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि दौरान जेको आहे औरतुनि समेत 5 शकी जेकी आहिनि उन्हनि खे हिरासत में वरितो वियो हो ऐं उन्हनि खां पुछा ॻाछा जो अमल जारी आहे। जी महिरबानी हबीब जमाली तफ़सील ॾियण जे लाइ।